नाजा शागिर्द तंज़ीम निशात जमात लोहार शरीफ ज़िला दादू तरफ़ां हिकु स्टडी सर्कल जो प्रोग्राम थियो, जंहिंमें आइन निशात ते स्टडी कई वई। हिन प्रोग्राम जी सदारत ज़िला दादू जे सदर आकाश अहमद चन्ना कई। हिन प्रोग्राम में ॿिनि नवनि मेंबरनि हलफ़ पिणु खंयो। नाजा शागिर्द तंज़ीम निशात जमात लोहार शरीफ ज़िला शहीद बेनज़ीराबाद तरफ़ां वन डे सेमिनार रिकॉर्ड कीपिंग ऐं मैनेजमेंट स्किल्स ते थी गुज़रियो, जंहिंजी सदारत ज़िला सदर अली रज़ा ॾाहिरी कई। ही प्रोग्राम दी सनशाइन एलिमेंट्री पब्लिक स्कूल दौड़ में थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई ज़िला जनरल सेक्रेटरी अब्दुल जब्बार कीरियो हलाई, जंहिंमें मोहतरम अली रज़ा ॾाहिरी तंज़ीम ते लेक्चर ॾिनो। निशात तंज़ीम जे मेंबर हफ़ीज़ुल्लाह कीरियो रिकॉर्ड कीपिंग, प्लानिंग ऐं प्रोग्रामिंग ते लेक्चर्स ॾिना। हिन सेमिनार में ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे उहिदेदारनि, यूनिट जे उहिदेदारनि, निशात नोनिहाल विंग जे ज़िले निगरान ऐं यूनिट जे निगराननि शिरकत कई। आख़िर में ज़िले सदर अली रज़ा ॾाहिरी सदारती ख़िताब में चयो त असांजा यूनिट उहिदेदार जंहिं अॼु हिन सेमिनार में जेको कुझु सिखियो आहे उन खे पंहिंजनि यूनिटनि में कमु आणींदा ऐं पंहिंजूं ज़िमेवारियूं ऐं फ़र्ज़ सुठे तरीक़े सां सर अंजाम ॾींदा। उन सां गॾु बहितरीन कारकर्दगी करे ॾेखारींदा ऐं पंहिंजनि रिकॉर्डनि खे बि सुठे तरीक़े सां मेंटेन कंदा।